अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिली मिठवर वाला मौजू क़लाम। चवंदा आहिनि ॿुधंदा आहियूं सुख न वक़्त जी सुञाणप चोवियूं। कॾहिं कॾहिं वरी दिलि में उमेद जी रोशनी जड़ी जगमगाए थी चोवियूं। चवंदा आहिनि ॿुधंदा आहियूं सुख न वक़्त जी सुञाणप चोवियूं। कॾहिं कॾहिं वरी दिलि में उमेद जी रोशनी जड़ो जगमगाए थी चोवियूं। सुहिणा असां त मोहबत लिकाए रखी आहे, सुहिणा असां त मोहबत लिकाए रखी आहे, जो पंहिंजो त ॼण दिलि बणियो ई आहे अमानतुनि लाइ चोवियूं। चवंदा आहिनि ॿुधंदा आहियूं त सुख न वक़्त जी सुञाणप चोवियूं। कॾहिं कॾहिं वरी दिलि में उमेद जी रोशनी जड़ी जगमगाए थी चोवियूं। जॾहिं करे थो केरु ख़यानत त जॾहिं करे थो केरु ख़यानत त लॻंदो आहे पोइ ख़बर पवंदी आहे त अमानत बि मकर आहे चोवियूं। चवंदा आहिनि ॿुधंदा आहियूं त सुख न वक़्त जी सुञाणप चोवियूं। कॾहिं कॾहिं वरी दिलि में उमेद जी रोशनी जड़ो जगमगाए थी चोवियूं। जंहिंखे दुनिया में तुंहिंजो ग़म अता कोन हूंदो, जंहिंखे दुनिया में तुंहिंजो ग़म अता कोन हूंदो, इहो ॼण ज़िंदगीअ खां आशना न हूंदो, इहो ॼण ज़िंदगीअ खां आशना कोन हूंदो चोवियूं। चवंदा आहिनि ॿुधंदा आहियूं सुख न वक़्त जी सुञाणप चोवियूं। कॾहिं कॾहिं वरी दिलि में उमेद जी रोशनी जहिड़ो जगमगाए थी चोवियूं। जितां ख़तमु थींदी फिक्र अॻियनि माण्हुनि जी, जितां ख़तमु थींदी फिक्र अॻियनि माण्हुनि जी, उतां खां थींदी असांजी पंहिंजी सोच जी शुरूआत चोवियूं। चवंदा आहिनि ॿुधंदा आहियूं सुख न वक़्त जी सुञाणप चोवियूं। कॾहिं कॾहिं वरी दिलि में उमेद जी रोशनी जहिड़ो जगमगाए थी चोवियूं। ॿिनि चइनि ॾींहंनि में जो मूंखे मोहबत जताए थो, ॿिनि चइनि ॾींहंनि में जो मूंखे मोहबत जताए थो, वठां थो नालो अॼु बि उनजो दुआउनि में चोवियूं। चवंदा आहिनि ॿुधंदा आहियूं सुख न वक़्त जी सुञाणप चोवियूं। कॾहिं कॾहिं वरी दिलि में उमेद जी रोशनी जहिड़ो जगमगाए थी चोवियूं।